दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों शाह लतीफ़ बेटा जो ये बैत मथे पियो आहे इहो मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो। इन जी तव्हांखे माना ॿुधाईंदासीं। लफ़्ज़ आहे ॻुझ अंदरि ॻरहियो अहद अहमद पाण में। ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ आहे अरबीअ जो, उन जी माना तव्हांखे ॿुधाईंदासीं। चए थो लाहूती ला मकान जो सामीअ सैर कयो जित रंग न रूप को रावल उत रसियो। लेस कमसल शैन हुस्न हंध न को ॻुझ अंदरि ॻरहियो अहद अहमद पाण में। दोस्तों इन जी जेका माना ॿुधायूं था, लाहूत ला मकान, इहो आहे असल में लाहूत ला मकान जो सामीअ सैर कयो। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि थो करे शाह लतीफ़ बेटाई। चए उनजो सैर कयो नबी साईं जिते रंग न रूप को रावल उत रसियो। जिते चए थो त को बि रंग न का सूरत न को नज़ारो, उते वञी रावल रसियो। लेस कमसिल शैन, हाणे लेस कमसिल शैन जी माना आहे अहिड़ी का बि शइ नाहे ॿी। मथे चए थो त को बि रंग रूप बि न आहे, वरी चए थो त अहिड़ी का शइ बि न आहे। हुस्न हंध न को, न का हुस्ना न को का जाया। ॻुझ अंदरि ॻरहियो अहद अहमद पाण में। चए थो राज़ में राज़ रखणु, लिकाए रखणु, दिलि में लिकाए रखणु, कंहिं बि शइ खे दिलि में लिकाए रखणु। हाणे चए थो न अहद अहमद पाण में। मथे कंहिं ॿिए बेत में बि इहो ज़िक्र हलियलु आहे त अहद अहमद पाण में विचां मीम फ़र्क़ु। इहो मां कंहिंजे आइडिया तव्हांजो पढ़ां थो पियो, तो तव्हांखे उमेदु वणंदो। हक़ मौजूद जे लतीफ़ जी ॿोली। दोस्तों शाह लतीफ़ बेटे जा जेके बि पोइ लॻायो डिवोटीज़ आहियो, जेके मुरीद आहियो, ख़ादम आहियो, घटि में घटि शेयर अॻिते मोकिलियो कंहिं ॿिए माण्हूअ ताईं। हक़ मौजूद जे लतीफ़ जी ॿोली।